7 6 जे उहिदे ते कसम खणी हेठिन ॻाल्हियुनि जो वाइदो थो करियां त हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे समूरनि क़ाइदनि कानूननि ते अमल कंदो रहंदसि। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट यूनिट ज़िला बदीन जूं चूंडूं थी गुज़रियूं, जंहिंमें सदर अता हुसैन चांडियो, जनरल सेक्रेटरी अली मोहम्मद शाहानी ऐं ॿिया उहिदेदार चूंडिया विया। बदीन प्रेस क्लब में हलबदार जी तकरीर थी गुज़री। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे आइन मुताबिक़ कमु कंदो रहंदसि। पंहिंजे ज़ाती फ़ाइदे जे बजाए हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं समूरनि मेंबरनि जे मफ़ाद वटां कमु कंदो रहंदसि। जंहिंमें हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो मरकज़ी सदर शौकत हुसैन मेमन, सीनियर सहाफ़ी हाजी ख़ालिद महमूद गमन, ऐवान सावत बदीन जे सदर लाला हारून गोपान, जनरल सेक्रेटरी शफ़ी मोहम्मद जुनेजो, बदीन प्रेस क्लब जे तनवीर आराई ऐं सीनियर सहाफ़ियुनि शिरकत कई। अॻवान ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान जे सहाफ़ियुनि जी वॾी नुमाइंदी तंज़ीम फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जूं शाख़ूं सॼे मुल्क समेत सिंध में सहाफ़ियुनि लाइ कमु करे रहियूं आहिनि। नई चूंडियल बॉडी में सदर अता हुसैन चांडियो, नाइब सदर अख्तर अली खोसो, जनरल सेक्रेटरी अली मोहम्मद शाहानी, खजांची यासीन आराई, जॉइंट सेक्रेटरी दीदार हुसैन, कारोबारी कमेटी लाला एजाज अहमद ज़ई, मोहम्मद यूसुफ सूमरो, ज़फ़र हुसैन हैदरी, नदीम खट्टी, मीर शकील मेमन, इसाक शेख मेंबर चूंडिया विया। इन्ही मौक़े ते इलेक्शन कमेटी जे चेयरमैन शाद अल्ताफ़ मेमन उहिदेदारनि खां हलफ़ खणायो। 7 6 जे उहिदे ते कसम खणी हेठिन ॻाल्हियुनि जो वाइदो थो करियां त हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे समूरनि क़ाइदनि कानूननि ते अमल कंदो रहंदसि। जंहिंमें वॾे तादाद में सहाफ़ियुनि शिरकत कई। अली मोहम्मद शाहानी, ब्यूरो चीफ मीडिया द न्यूज़ SD बदीन।